अवां खे ख़बर ॾियनि पिया कोटड़ी में अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। कोटड़ी साइट मां रुको हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार कयो पियो आहे। पुलिस अफ़गान बस्ती मां हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार करे थाणे मुंतक़िल कयो। अवां खे ख़बर ॾियनि पिया कोटड़ी में अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। कोटड़ी साइट मां रुको हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार कयो पियो आहे। पुलिस अफ़गान बस्ती मां हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार करे थाणे मुंतक़िल कयो। कोटड़ी में अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। कोटड़ी साइट मां रुको हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार कयो पियो। पुलिस अफ़गान बस्ती मां हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार करे थाणे मुंतक़िल कयो। कोटड़ी में अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। कोटड़ी साइट मां रुको हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार कयो पियो। पुलिस अफ़गान बस्ती मां हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार करे थाणे मुंतक़िल कयो। कोटड़ी में अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। कोटड़ी साइट मां रुको हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस अफ़गान बस्ती मां हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार करे थाणे मुंतक़िल कयो। कोटड़ी में अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। कोटड़ी साइट मां रुको हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस अफ़गान बस्ती मां हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार करे थाणे ते मुंतक़िल कयो आहे। कोटड़ी में अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। कोटड़ी साइट मां रुको हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार कयो पियो आहे। पुलिस अफ़गान बस्ती मां हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार करे थाणे मुंतक़िल कयो। कोटड़ी में अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। कोटड़ी साइट मां रुको हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस अफ़गान बस्ती मां हिकु अफ़गानी खे गिरफ़्तार करे थाणे मुंतक़िल कयो। कोटड़ी मां तफ़सील माल कंदासीं। सिंधी न्यूज़ जे रिपोर्टर इस्माइल बारिजू ख़ान। जी इस्माइल, आगाह जो। जी बिल्कुल तव्हां ॿुधाईंदा हलूं त अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ ऑपरेशन थियो आहे। कोटड़ी साइड मां हिकु शख़्सी गिरफ़्तार करण जी पुलिस दावा कई आहे। हुकूमत जे हिदायत तहत गैर क़ानूनी तौर ते तरसियल अफ़गानी पनाहगीरनि ख़िलाफ़ ऑपरेशन थियो आहे। उन सिलसिले में पुलिस कोटड़ी साइड जी ख़ुदा जी बस्तीअ में अफ़गान बस्तीअ ते वॾी कार्रवाई कई, जे दौरान हिकु शख़्स सिर्फ़ु हिरासत में वठी थाणे मुंतक़िल कयो वियो आहे। SSP जामशोरो मोहम्मद ज़फ़र सिद्दीक़ सांगा जी हिदायत SHO कोटड़ी सुलेमान लाशारी अॻुवाणी में पुलिस जा दस्ता कोटड़ी साइट जी अफ़गानी बस्तीअ में दाख़िल थी घर घर तलाशी वरिती। सर्च ऑफ डिवाइस ज़रिए गैर क़ानूनी तौर ते रहंदड़ अफ़गानी शहरनि जी सुञाणप पिणु कई वई ऐं SHO सुलेमान लाशारी जे जामशोरे में गैर क़ानूनी अफ़गान तरसियल माण्हुनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ कयो वियो आहे। पहिरें मरहले में कोटड़ी साइड जे ख़ुदा जी बस्तीअ में कार्रवाई कई वई आहे, जंहिं दौरान हिकु शख़्सीअ खे हिरासत में वठी वधीक जांच लाइ थाणे मुंतक़िल कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त समाजी अॻुवाणनि जो इहो चवणु आहे त कोटड़ी साइड जी हिकु बस्ती आहे जेका अफ़गानी बस्ती आहे, जिन गैर क़ानूनी तौर ते शनाख़ती कार्ड पिणु ठाराए वरिता आहिनि। उन्हनि जा अबनि ॾाॾनि जा शनाख़ती कार्ड चेक कया वञनि। उन खां अलावा कोटड़ी साइड जे मिल एरिया में पिणु उन्हनि जी बस्ती आहे ऐं कोटड़ी साइट एरिया में वॾी तइदाद में अफ़गानी रहनि था, पर हितां जी पुलिस ऐं रेवेन्यू अमलदार उन्हनि ते हथु नथा रखनि। हू बाअसर थी विया आहिनि। उन्हनि चयो त जामशोरे में पिणु जेको सो उन्हनि जूं कॉलोनियूं आहिनि जिन खे हिते प्रोटेक्ट कयो वञे थो, उन्हनि लाइ सख़्त खां सख़्तु ऑपरेशन करे गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गानियुनि खे बेनकाली ॾिनी वञे। जी महिरबानी जी इस्माइल, आगाह करण लाइ।